रमज़ान आयो, आयो रमज़ान आयो, रब जो मेहमान आयो, जन्नत मां खुशबू वारो आयो, गुलदान आयो, आयो रमज़ान आयो, आयो रमज़ान आयो, रब जो मेहमान आयो। नाज़रीन, सचाई न्यूज़ हेड ऑफिस में रमज़ानुल मुबारक जे बाबरकत घड़ियुनि खे समेटण जे लाइ ऐं उन्हनि मां फ़ाइदो हासिलु करण जे लाइ इफ़्तार पार्टी कई वई। इफ़्तार पार्टी में जमात इस्लामी रहनुमा मौलाना सदरुद्दीन भुट्टो साहब ऐं मशहूर मज़हबी स्कॉलर मोहतरम जनाब तकी शाह साहब जिन असांजे स्टूडियो में तशरीफ़ फरमा थिया ऐं उन सां गॾोगॾु नौजवान क़ाइद YNA जो अॻुवाण जनाब मंसूर अहमद पंवर साहब पिणु मौजूदु हुयो। उन मौक़े ते अॻुवाणनि सां अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां जो मेज़बान कमांडो पंवर ऐं असांजे हिन वक़्तु सचाई न्यूज़ स्टूडियो में असां सां गॾु महिमान आहिनि असांजा मारूफ़ ऐं मशहूर मज़हबी स्कॉलर मोहतरम जनाब साईं मोहम्मद तकी शाह साहब जिन ऐं उन सां गॾोगॾु असांजा मज़हबी रहनुमा आहिनि जमात इस्लामी जा अॻूणा अमीर आहिनि तालके जा मोहतरम जनाब मौलाना सदरुद्दीन भुट्टो साहब जिन। साईं जिन खे वेलकम कयूं था असां पंहिंजे स्टूडियो में। साईं मोहतरम, जेतोणीकि रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो हली रहियो आहे त हिन महीने जे रहमतुनि खे असां समेटण जे लाइ मुस्लमान खे कहिड़ो एहतमाम करणु घुरिजे? रमज़ानुल मुबारक जेको आहे मशहूर ऐं मारूफ़ हिकिड़ो मुस्लमाननि जो महीनो आहे ऐं हर हिक जे जज़्बे में इहो महीनो आयल आहे ऐं हर हिकु माण्हू हिनखे इबादत जे रूह सां हिकिड़ो बाबरकत महीनो सम्झे थो ऐं फितरी तरह असां ख़ासि करे मुस्लमान नंढड़ा ई हुजनि त इन रोज़े रखण खे अहमियत ॾियनि था। उन एतबार सां असां वॾनि में कुझु सुस्ती काहली या कुझु अहिड़ी शइ थी सघे थी, पर मां ॾिठो आहे त नंढा जेके आहिनि ॿार उहे तमामु एक्टिव आहिनि। ऐं इन जे लाइ असां छा चऊं त को हर हिकु माण्हू इन जो मुतालियो थो करे, कोई बि इन जो मुतालियो कोन थो करे त रमज़ान छा आहे, उन जी अहमियत छा आहे, पर पंहिंजे दिली जज़्बे सां हर हिकु इन खे बाबरकत सम्झे थो ऐं उन सां निभाइण जी हर हिकु कोशिशि करे। वॾी महिरबानी। साईं सदन साहब, अॼुकल्ह जे दौर में ॾिसूं था पिया त जेके माण्हू आहिनि उहे रोज़े रखण में एतिरी दिलचस्पी नथा रखनि जेतिरे क़दुरु मुंहिंजी बि उमिरि एॾी वॾी जेतोणीकि न आहे, पर असांजे कुझु साल जेकॾहिं पहिरियां असां नज़र डोड़ायूं त माण्हुनि में काफ़ी शौक़ु ऐं ज़ौक़ु हूंदो हुयो, पर अॼुकल्ह एतिरो ज़ौक़ु ऐं शौक़ु नज़र नथो अचे। हिन जी छा वजूहात आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी महिरबानी जो अवां असांखे हिते घुरायो आहे। असुलु बुनियादी कमु इहो ई आहे दीन जी दवत ॿियनि ताईं पहुचाइणु। इहो कमु अवां कयो था, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इहा आहे त रमज़ान शरीफ़ असां मुस्लमाननि जी लाइ हिकु वॾी अहमियत वारो महीनो आहे। क़ुरान पाक बयानु फ़रमाए थो, क़ुरान ऐं रमज़ान जो गहरो तालुक़ु आहे ऐं इन तालुक़ सां मुस्लमाननि खे हटाइण जे लाइ पूरी दुनिया जूं कोशिशूं आहिनि। पंहिंजे जॻह ते कोशिशूं कनि था। पब्लिसिटी जा जेके बि ज़रिया आहिनि, जेके बि पंहिंजो वसीला आहिनि, सभु इस्तेमालु करे मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कनि था ऐं इहा कोशिशि कनि था त मुस्लमाननि खे रमज़ान खां क़ुरान पाक खां दूरि कजे। ऐं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं इन पंहिंजे इन मनसूबे में कामयाबु न विया आहिनि ऐं वेंदा बि कोन इंशाअल्लाह। अलबते इहो फ़र्क़ु आहे जो मुस्लमाननि में थोरी मुस्लमान जी शूर जी जेका कैफ़ियत आहे क़ुरान सां तालुक़ु न हुजण जे करे रमज़ान शरीफ़ जो एतिराम घटिजी वियो आहे। क़ुरान सां तालुक़ु हुजे न, ऐं क़ुरान सां तालुक़ु हटाइण जे लाइ त पूरी दुनिया जा जेके पंहिंजो इदारा आहिनि कोशिशि कनि था त क़ुरान सां मुस्लमान तालुक़ु हटिजे। ऐं थोरे घटि हुजण जे करे क़ुरान सां तालुक़ु घटि हुजण जे करे रमज़ान जे सम्झण में असांखे कुझु दिक़त पैदा थी पई आहे। वरन जिते जिते तव्हां ॾिसो था अॼुकल्ह बि अल्हम्दुलिल्लाह अलाह जे फज़ल सां रमज़ान सां तालुक़ु आहे, पर
शूर ई तरफ़ घटिजी वियो आहे इन जे करे असांजो क़ुर में तलक न रहियो। हा, वॾी महिरबानी साईं तकी साहिबु। जेतोणीकि माण्हुनि जो इहो हिकिड़ो अॼुकल्ह माण्हुनि जे ज़बान ते आम आहे त कलाम पाक जो जेको तफ़सीर आहे उलमा जेके लिखनि था त उन्हनि जूं मुख़्तलिफ़ मानाऊं कढनि था जो असांखे माना दीन जे हुकमनि खे सम्झण में ॾाढी दिक़त थी अचे त असल हुकुम माना कहिड़ो ठीकु आहे। त उन एतबार सां जेतोणीकि रमज़ान शरीफ़ में बि ॾिसूं था त तव्हांजो जेतोणीकि आले तशरीह फ़िक्र सां बि कुझु गहरो तालिक़ रहियो आहे त उनजे इफ़्तार में सेरो इफ़्तार में बि टाइमिंग जो डिफरेंस आहे त आख़िर इहो छा वजह आहे हिन जी? ऐं जीअं त फ़िरका जेके आहिनि अॻ में बि हुया, क़ुर मजीद न फ़िरकनि खे बयानु कयो आहे। इन्नल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम व कानू शिया लस्त मिनहुम फ़ी शै इन्नमा अमरुहुम इलल्लाह। चाहे उन्हनि माण्हुनि बेशक उन्हनि माण्हुनि इन्नल लज़ीन फ़र्रक़ू दीनहुम उन्हनि दीन में फ़िरका कया कानू शिया पोइ टोला टोला लस्त मिनहुम फ़ी शै। पैगम्बर तुंहिंजो उन्हनि टोलनि सां कोई वास्तो न आहे। इन्नमा अमरुहुम इलल्लाह, इन जो कमु अलाह जे हवाले। सुम्मा जो नबियुम बिमा कानू यफ़ल, अलाह पोइ इन्हनि खे ख़बर ॾींदो जेको इहे अमल कंदा। मन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा, पोइ इन्हनि मां जंहिं बि चङाई जो कमु कयो, जहिड़े बि फ़िरके कयो, ईसाई हुजे, यहूदी हुजे, हिंदू हुजे, कहिड़े बि मज़हब जो हुजे, जंहिं बि सुठो कमु कयो, मन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा, उनखे 10 नेकियूं मिलनि। वमन जा बिसैया, जेकॾहिं को बुराई जो कमु कयईं त उनजे नामाए अहमाल में हिकिड़ी बुराई लिखी वई। वहम ला युज़लमू, इन ते ज़ुल्म न कयो। त हाणे फ़िरका पहिरियां बि मौजूदु आहे ऐं असांजे इस्लाम में बि फ़िरका आहिनि। इन्हनि में जेको बि भलाई जो कमु कंदो उनखे 10 भलायूं मिलनि। इहो क़ुर जो फ़ैसिलो आहे। साईं मोहतरम जेको हिन वक़्तु जेका इफ़्तारी या सेरीअ जो जेको टाइम जो इख़्तिलाफ़ आहे फ़िक़े हनफ़ी ऐं फ़िक़े जाफ़री में, उहो थोरो महिरबानी करे नाज़रीन खे ॿुधायो त फ़िक़े जाफ़रीअ वटि वारनि वटि कहिड़ो दलील आहे इफ़्तारी जो जेको जेकॾहिं 2-3 मिंट लेट कनि था त हुनजी कहिड़ा दलाइल आहिनि? क़ुर मजीद जी आयत आहे सुम्मा अतिमुस सियाम इलल लैल, रोज़े खे राति ताईं पूरो करियो। हाणे राति में इख़्तिलाफ़ थो थिए थोरो, उहो कहिड़ो? हिकिड़ी रवायत आहे, उहा मां त सम्झां थो हले शियत जे किताबनि में बि मां पढ़ी आहे। फलमा गाब कुर्स दख़ल लैल, जॾहिं बि सिज जी टिकी ॿुॾी वञे राति थी वई। ऐं हे वरी क़ुर मजीद जी आयत आहे पढ़नि, हीअ आयत न आहे, हू वरी अहले शियत वारा आयत आहे पढ़नि। फलम्मा जन्न अलैहिल लैलु रआ कौकबन, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ त जॾहिं हो जेके हुया न सितारा परस्त, उहे इबादत कंदा सितारनि जी, त जॾहिं राति थी पोइ सितारो निकितो, रआ कौकबन काल हाज़ा रब्बी, उन्हनि चयो हे असांजो रब। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि हुननि जे दिलि रखण लाइ ईअं ॻाल्हि कई। त हाणे ॻाल्हि आहे इहा त राति तॾहिं थी थिए जॾहिं सितारो निकिरे। वॾी महिरबानी साईं सदनी साहिबु। हाले सुन्नत जो जेको फ़िक्र आहे त उन में उन्हनि जो इहो फ़िक्र आहे त जीअं माना सिज जी टिकी ॿुॾे तीअं माना उहो राति जो टाइम शुरू थिए थो, त उन में कहिड़ा दलाइल आहिनि? माना चूंकि असांजा जेके मुस्लमान आहिनि उहे जेके रोज़े रखनि था उहे माना इहो सुवाल वक़्तनि फ़वक़्तनि कंदा रहनि था त असां माना जेको आहे उहो कहिड़े वक़्त ते इफ़्तार कयूं? साईं अर्ज़ु इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त इहो एॾो वॾो मसइलो न आहे जंहिंखे इशू बनाइजे, इहो को मसइलो ई कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा सुवाल उहे कंदा जेके इहे शइ कनि, जेके रोज़ रखनि कोन्ह था, उहे सुवाल कंदा। इन जी का अहमियत कान्हे का। नबी अलैहिस्सलाम जो जेको हदीस मुबारक में अचे थो, जीअं सिजु लहे तव्हां रोज़ु रखो, पंहिंजो अफ़्तारी कयो।
सिजु लहे टिकी ॿुॾे त अफ़्तारी कयो ऐं जो क़ुर साईं आयत पढ़ी त सॼे टिकी ॿुॾी त माना राति शुरू थी सही राति शुरू थी रोज़ु अफ़्तारी करणी हलंदी ऐं पाणे साईं जन इहा हदीस आहे त यहूदी देरि सां रोज़ो खुलींदा तव्हां उनजी मुखालफ़त कयो अच्छा छो जो इनखे तक़वा सम्झंदा परहेज़गारी सम्झंदा त जेतिरो देरि सां ओतिरो असांखे वॾो आबिद परहेज़गार मुतक़ी सम्झंदा सही। इहो मयार हूंदो हालांकि अलाह वटि इहो मयार न आहे अलाह वटि दिलि जो मयार आहे दिलि जे सचाई सां रोज़ु रखे ऐं इन में इहो फुरी इख़्तिलाफ़ आहे ऐं इहो फुरी इख़्तिलाफ़ रहमत आहे रहंदो दीन आहे दीन में फुरी इख़्तिलाफ़ इहे हर कंहिं मज़हब में फुरी इख़्तिलाफ़ थींदा आहिनि इन जी का एॾी अहमियत न आहे साईं सदन साहिबु जेतोणीकि असां बि अहले इल्मु माण्हुनि खां इहा ॻाल्हि ॿुधी आहे त जेकॾहिं तव्हां इफ़्तारीअ में देरि था कयो ऐं उन में ॼाणी वाणी जेकॾहिं तव्हां कुझु लेट था कयो त तव्हांजो रोज़ो मकरू थो थी वञे त इहो त हिकिड़ो अहम मसइलो आहे न जी जी त जेकॾहिं माना अहले तशय्युअ जे फ़िक्र खे असां सही सम्झूं त पोइ त इहो रोज़ो मकरू थो थी वञे मिंटनि जो फ़र्क़ु आहे वॾो फ़र्क़ु न आहे 10-15 मिंटनि जो फ़र्क़ु आहे न न 7 मिंट 7 मिंटनि जो फ़र्क़ु आहे त 7 मिंट में जेकॾहिं इहा माना देरि नथी जेको आहे तक़रीबन 15 मिंटनि जो डिफरेंस बि असां किथे ॾिसूं था पिया त इन में माना रोज़े मकरूअ जो त को मसइलो न आहे न मकरू तहरीमी न आहे अच्छा तंज़ीही आहे सही वधि में वधि उन्हनि वटि बि मकरू तंज़ीही आहे तहरीमी न आहे हुरमत वारो न आहे हिकिड़ो मकरू उहो हूंदो आहे जेको हिलाल ॾे वेझो हुजे हिकिड़ो वरी हराम ॾे वेझो हुजे हे जेको आहे हिलाल ॾे वेझो आहे अच्छा साईं सदन साहिबु इहो आले सुनत जी ॻाल्हि कई अच्छा त असां वटि जेको आहे त हुकुम जो आहे त राति जो इफ़्तार कयो अच्छा त राति थी न आहे 2-3 मिंटनि जे लाइ शो रोज़ खे असां जेका साईं त जेका असांजी रियासती मशीनरी आहे अॼुकल्ह जेको रोज़नि जो एहतराम माना जेको मलहूज़ रखणु घुरिजे उहो नथो रखियो वञे माण्हू खुलेआम खाइनि पीअनि था खुलेआम जेके आहिनि होटलूं या ॿिया रेस्टोरेंट जेको आहे ॿियो अहिड़े क़िस्म जो खाइण पीअण शइ जो जेको कारोबार आहे उहो ॾिसूं था पिया त माना हले थो उन ते रियासत अहिड़े क़िस्म जो को एक्शन नथी वठे इन जी छा वजूहत आहे असली वॾो मसइलो इहो ई आहे जो रियासत अलाह जे हुकमनि खां परे आहे जंहिंजे करे उईअं करे सम्झो ॼाणे वाणे मनसूबबंदीअ ऐं प्लान जे मुताबिक़ इहे अमल थियनि था मुस्लमाननि खे दीन खां दूरि करण जे लाइ इहा हिकिड़ी वॾी साज़िश आहे मथे लेवल ते अहिड़नि माण्हुनि खे हिते आणनि था जेके मुस्लमाननि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां दीन खां परे कनि ऐं उन्हनि में इहे न त वरन रमज़ान जहिड़ो भरारो महीनो ऐं ईअं माण्हू जानवर वांगुरु गॾु वांगुरु खाईंदा वठनि पीअंदा त उन्हनि लाइ कोई एतिरा का सदाई कान्हे का कोई उन लाइ कोई एतिराम जेको ऐं सदाई पाण खे मुस्लमान हुकुमरान मां मुस्लमान आहियां ऐं रमज़ान जे एतिराम जे लाइ को ऑर्डिनेंस ई कोन्हे को हुकुम ई कोन्हे को कंहिंखे ताक़त न आहे जो कंहिंखे कुझु चई सघे इहो वॾो अफ़सोस जो मक़ामु आहे ऐं गोया कीअं थो महसूसु थिए त मुस्लमाननि जे मुल्क में न आहियूं असां कंहिं ग़ैर मुस्लमान जे मुल्क में असां रहूं था वॾी महिरबानी अथई जनाब असांजे हिन स्टूडियो में मंसूर अहमद पवर साहिब जिन बि पहुची चुका आहिनि मंसूर साहिबु अचो महिरबानी करे हितां जेको आहे सो अचो साईं तकीशा जेको माण्हू जेके चवनि था त उहा रोज़े जो तालुक़ु अलाह सां ऐं इंसान जो ख़ासि हिकिड़ो तालुक़ु आहे जेकॾहिं हिकिड़ो रेस्टोरेंट खुलियल आहिनि माण्हू खाइनि था त इन में आख़िर रोज़े ते वारनि ते त को असरु कोन थो पए न वरी उहे परेशान ई थियनि था त आख़िर तव्हां छो था माना असांखे परेशान कयो को बीमार आहे को बड़ो आहे को ॿियनि मुसीबतुनि में आहे जेकॾहिं हितां जेकॾहिं रेस्टोरेंट खुलियल न हूंदा त माण्हू जेके आहिनि जेके ज़रूरतमंद आहिनि उहे काॾे वञनि आख़िर त उन्हनि जो छा इहा ॻाल्हि जाइज़ आहे क़ुर मजीद जे रूह सां इहो आहे फमन काना मिनकुम मरीज़न औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र युरीदुल्लाहु बिकुमुल युस्रा वला युरीदु बिकुमुल उसरा वलितुकमिलुल इद्दत त तव्हां मंझां जेको बीमार आहे या सफ़र जे हालत में आहे उन ते रोज़ो न आहे उहो वरी ॿिया ॾियारा जेके थियनि जंहिंमें वरी इहे शयूं न हुजनि बीमार बि न हुजे सफ़र में बि न हुजे त वरी कज़ा रोज़ा रखे हाणे हिकिड़ो माण्हू बीमार आहे उनखे शुगर जी तकलीफ़ आहे उहो नथो सही सघे नथो बर्दाश्त करे सघे सॼो ॾियारो रोज़ो उहो छा करे या ॿियूं अहिड़ियूं कई बीमारियूं आहिनि उहे जेके रोज़ो नथा रखी सघनि त उन्हनि जे मथां त न थियो क़ुर त चवे थो त अलाह तव्हां सां सवलाई करणु थो चाहे ॾुखियाई करणु नथो चाहे युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र
वला युरीदु बिकुमुल उसर। त क़ुर त आज़ादी ॾिनी। बाक़ी हाणे असांजी रियासत आहे जेका, रियासत बि सेकुलर आहे, अच्छा उहा आहे ई कोन शिदत पसंदि, उहा रियासत आहे ई कोन। त साईं मोहतरम जेको हिन वक़्तु जेके रेस्टोरेंट वग़ैरह आहिनि या खाधे पीते जूं जेके दुकान आहिनि जिते माना ख़ासि करे पकल ऐं तयारु थियल खाधा मिलनि था, त उन्हनि जी बंदिश जेको आहे त उनखे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? माना मज़हबी एतबार सां ठीकु आहे या? मां ईअं थो सम्झां त उहा बंदिश न हुजणु घुरिजे। उहो हे तालुक़ जेको आहे बाने जे दिलि जो तालुक़ु आहे अलाह सां। अच्छा जीअं ख़ुदा फरमाए असौमु ली, रोज़ो मुंहिंजे लाइ। सही। हाणे जेको उन सां तालुक़ु रखे न अलाह सां, उहो त ऑटोमेटिक रोज़ो रखंदो, ऐं जेको रखे ई न त उनखे हाणे ज़ोर सां कहिड़ो रखाए। अच्छा ज़ोर जी त का बि इबादत न आहे। न आहे बिल्कुलु। साईं सदनी साहिबु जेका कानून आहे असां वटि, रूल ऑफ लॉ जे मुताबिक़ बि जेके रेस्टोरेंट आहिनि या होटल्स आहिनि, जेके खाधे पीते जूं पकल शयूं जेके खाधे पीते जूं जिते इस्तेमालु थियनि थियूं उन्हनि ते बंदिश हूंदी आहे, त उहा माना जेको आहे उन खे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? उहा मज़हबी एतबार खां ठीकु आहे या अगरि ठीकु आहे त उनजे लाइ कहिड़ा दलाल आहिनि, छा वजूहात आहिनि? असां अर्ज़ु मंसूर सुरीअ जो ॾे कयूं त इहा बंदिश त बद जी आहे। जेका बुनियादी शइ आहे, होटल खुलिया पिया आहिनि, पंहिंजो मानी जा होटल खुलिया पिया आहिनि, चांहि जा होटल कया आहिनि, घटि में घटि दीनी लिहाज़ उन्हनि ते त बंदिश थिए न। हू बंदिश असां नथा ओॾे वञूं कोन था। असां मुस्लमाननि जे मज़हबी लिहाज़ सां रमज़ान मुबारक जे महीने जी ईअं करे तोहीद कई वञे थी, जो होटल रस्तनि ते होटल खुलिया पिया आहिनि, रोज़ायत जी तोहीद कई वञे थी, ऐं उन्हनि ते को सख़्ती कान्हे, पाबंदी कान्हे। बाक़ी ॿियूं शयूं त बदिजियूं आहिनि। उहो असां अर्ज़ु करणु चाहियूं था त इहा माना कीअं तोहीन थी थिए? अगरि हिकिड़ो होटल खुलियल आहे, रेस्टोरेंट जेके बेरोज़ात आहिनि त उहे त खाईंदा न, उन्हनि खे हक़ नाहे छा त उहे बेरोज़ात खे इहो हक़ न आहे त खुलम खुला खाए। अच्छा बीमार आहे, अलाह से उनखे आज़ादी ॾिनी आहे, ऐं जेको सफ़र में आहे अलाह से उनखे सहूलियत ॾिनी आहे। बाक़ी जेके ॾंडा ॾोटा होटल ते वेही खाइनि था उन्हनि खे सज़ा मिलणु खपंदी आहे, बिल्कुलु कानूनी लेवल ते उनखे सज़ा मिलणु खपंदी आहे। जेल में 5 महीना 6 महीना हुजनि त आईंदा त रोज़ो रखनि। जेके रोज़ो नथा एतिरा बि न कनि, घटि में घटि कनि न, एतिरा बि न कनि, रोज़ो बि न रखनि, ॾंडा ॾोटा खाईंदा अथनि। उन लाइ कानून आहे बाक़ाइदे। असां इस्लामी कानून जा पाबंद आहियूं। जेको असांजो ठहियलु आहे पाकिस्तान, उहो इस्लामी दस्तूर मुताबिक़ ठहियलु आहे, पर चूंकि हुक्मरान असांजा फासिक फाजिर आहिनि, जंहिंजे करे उन ते अमल नथो थिए। हा, वॾी महिरबानी। मंसूर साहिबु, तव्हांजो जेतोणीकि हेल्थ सां वास्तो आहे त तव्हां जे एतबार सां जेको रोज़ायत आहे उहो इंजेक्शन कराए सघे थो या नथो कराए सघे? हिनजे बारे में फॉर एग्ज़ाम्पल उलमा ई माना हिकिड़ी बहितर जेको आहे ॿुधाए सघनि था। बाक़ी ईअं आहे फॉर एग्ज़ाम्पल उहो शदीद पेन आहे त उन हवाले सां को IM में जेका ॾोरे वारी इंजेक्शन आहे उहा लॻाए सघे थो। ठीकु आहे, महिरबानी।